सिंध हेडलाइन न्यूज़ जो समूरनि ॾिसंदड़नि खे सलाम। ईमान सोलंकी जी आवाज़ सां स्टाफ रिपोर्टर दानियाल सोलंकी जी रिपोर्ट मुताबिक़ जीए सिंध क्रिकेट टूर्नामेंट जो अॼु फाइनल थी गुज़रियो, जंहिंमें तक़रीबन 16 टीमुनि हिसो वरितो। फाइनल में ईंदड़ टीमूं बुर्दी 11 ऐं बरहाम 11 हुयूं, जॾहिं त फाइनल जो मैच बरहाम 11 खटियो। हिन टूर्नामेंट जा ख़ासि महिमान हाजी खामद बख़्श जहेजो, मुहबाज़ाद सारंग जोयो, पीर नुनारी, अज़ीम लगारी, सब इंस्पेक्टर नबी बख़्श नुनारी, भंवरलाल, साफ़ी दानियाल सोलंकी ऐं ॿिया हुआ। जॾहिं त टूर्नामेंट खटींदड़ टीम खे ट्रॉफी सां गॾु 5000, रनर अप रहंदड़ टीम खे 3000, टूर्नामेंट मैनेजमेंट खे 3000 हाजी खामद बख़्श जहेजो तरफ़ां ॾिना विया। ॿिए पासे बहितरीन रांदीगर, फील्डर, बालर, कीपर, एम्पायर जूं ट्रॉफियूं पिणु ॾिनियूं वयूं। जॾहिं त तर जे मौजूद शख़्सियत पीटीआई हैदराबाद डिवीज़न जे सदर हाजी खामद बख़्श जहेजो पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त नौजवाननि खे समूरी सहूलियतूं पिणु मिलणु घुरिजनि, जॾहिं त नौजवान रांदीगर लाइ बजेटूं पिणु मुख़्तस कयूं वेंदियूं आहिनि। हिन चयो त असां हिननि नौजवान रांदीगरनि खे डोमेस्टिक लेवल ते खेॾण लाइ वस आहिर कोशिशि कंदासीं ऐं हिननि लाइ नवां प्लेटफॉर्म ठाहिण जी कोशिशि कंदासीं जिते ही मुल्क लाइ रांदि खेॾी उन जो नालो रोशन करे सघनि। मुहबाज़ाद पिणु अहिड़ी ॻाल्हि ते ज़ोर ॾींदे चयो त क्रिकेट जे करे ई नौजवान रांदीगर ग़लति अंसरनि खां बची सघनि था। उन मौक़े ते सारंग जोयो पंहिंजे ख़्याल जो इज़हार कंदे चयो त क्रिकेट समेत समूरी रांदियुनि जूं सरगर्मियूं हिन समाज में हिकु इत्तेसाद, जाखोड़ ऐं वलवलो पैदा कनि थियूं। नौजवाननि खे पंहिंजी मदद पाण तहत अहिड़ियूं सरगर्मियूं करण ते जस हुजे। सिंध सुजाॻी फोरम अहिड़ियूं सरगर्मियुनि जी साराह करे थो ऐं हर मुमकिन मदद करण जी ख़ातिरी कराए थो। उन मौक़े ते हाजी खामद बख़्श जहेजो टूर्नामेंट मैनेजमेंट कमेटी जे बाज़ मोहम्मद नुनारी, नादिर अली नुनारी, गुलाम यासीन नुनारी, शकील अहमद नुनारी, साजिद नुनारी ऐं ॿियनि खे बहितरीन टूर्नामेंट कराइण ते शाबाशी ॾिनी। ॾिसो हिन सां माहौल दुरुस्त थिए थो, जेके ॿियूं गंदगियूं आहिनि उन्हनि खां माण्हू बचे थो ऐं दोस्तियूं वधनि थियूं ऐं इन सां रांदियुनि सां तव्हां सिहत ते केॾा सुठा असर पवनि था। तव्हां पाण ॿुधायो, तव्हां पाण आहे त ॾिसो हिन लाइ सहूलियतूं हुअणु खपनि, मैदान हुअणु खपनि, हिकिड़ो माहौल हुअणु खपे। उन सां छा आहे त हिकिड़ो माहौल जुड़ंदो फस्ट क्लास। जेकॾहिं पिट हुजे जंहिं तव्हां बि खेॾो त केॾो बहितरीनु तव्हांजी अञा किटूं सही हुजनि, हाणे इहे बाल सही हुजनि, इहे आऊं बहंदो नी यूज़ था थियनि उन स्टैंडर्ड जा या पिट खां सवाइ रांदि असां त कोन ॾिठी आहे। तव्हांखे शाबाश आहे, मैदान ते खेॾो था ऐं कचे ते अपील कंदासीं सिंध गवर्नमेंट तां त अहिड़ा टूर्नामेंट जेके थियनि था असांखे सुठा ग्राउंड प्रोवाइड कनि, सुठियूं टूर्नामेंट प्रोवाइड कनि ऐं जेके विलेज लेवल जा जेके नौजवान आहिनि उन्हनि खां घणो कोऑपरेट कोन थो कयो वञे, न को उन्हनि खे किटूं वग़ैरह न को छा, ऐं ट्रायल्स में बि उन्हनि खे को ख़ासि रिस्पॉन्स कोन हूंदो आहे। ऐं इहो असीं अर्ज़ु था कयूं सिंध हुकूमत सां त इहे फैसिलिटियूं जेके आहिनि त ॻोठनि वारनि खे प्रोवाइड कयूं वञनि। ग्राउंड, किटूं वग़ैरह इहो उन्हनि खे सुठो रिस्पॉन्स ॾियणु खपे त अॻियां टैलेंट अॻियां अची ॻोठ वारनि खे बिल्कुलु ही जेको आहे सो रिस्पॉन्स ई कोन मिले। अॻियां ट्रायल लाइ छोकिरा वञनि था, उन्हनि खां ट्रायल कोन था वठनि, उन्हनि खे विहारियो सॼो ॾींहुं वापसि मोकिले छॾीनि। त असां अपील कंदासीं त महिरबानी करे जेके विलेज लेवलनि खां छोकिरा वञनि था उन्हनि खां कोऑपरेट कनि सिंध हुकूमत वारा ऐं उन्हनि खे कोऑपरेट कनि, उन्हनि खे ट्रायल ॾियारनि। ऐं माशाल्लाह तमामु घणो टैलेंट आहे, शहर खां वधीक टैलेंट आहे असांजे ॻोठनि में, पर अॻियां निकिरण जो छोकिरनि खे मौक़ो कोन मिले, को रिस्पॉन्स कोन मिले, पोइ छोकिरा हिमत हारजी था वञनि, पोइ हिते ई पिया फिरनि असां वांगुरु। पोइ तव्हां ग्राउंड ॾिसो पिया हिते खॾनि में हीअं हूअं बसि रांदियूं पिया रहनि। बाक़ी तव्हां ॾिसो अगरि हीअ छोकिरा असांजा अॻियां वञनि त बाक़ाइदा गेम कंदा, बाक़ाइदा इम्प्रूव कंदा ऐं अॻियां वञी हिकु बहितर मरहले ते रसंदा। थैंक यू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरीं आउं थोराए थो तमामु टीमुनि जो जिन असांजे टूर्नामेंट में हिसो वरितो ऐं असांजो भरपूर साथ ॾिनो। ऐं उन खां बाद में असां थोराए था हाजी खान बख़्श जो साहिब आहे जेको असांजे तक जो मौजूदु आहे। ऐं असांजे टूर्नामेंट जो कराइण जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त असांजा नौजवान जेको आहे सो पाण में भाई पी वधे, नशे खां ऐं जुआ खां बचनि, सटेबाज़ीअ खां बचनि। असांजो टूर्नामेंट सिर्फ़ु इहो विलेज लेवल जो आहे त हिन मां नौजवान निकिरनि जेके कंट्री लेवल, सिंध लेवल ऐं डिस्ट्रिक्ट लेवल ते खेॾनि। असांजे टूर्नामेंट कराइण जो मक़सदु सिर्फ़ु इहो ई आहे त सिहत जूं सरगर्मियूं वधनि। सभ खां पहिरीं क्रिकेट हिकिड़ी बहितरीनु सरगर्मी आहे, उन में अॼोकी जेको हीउ टूर्नामेंट आहे उन में जेके खटंदड़ टीम आहे उनखे वाधायूं ॾियां थो। उन सां गॾोगॾु जेका रनर अप जेके दोस्तनि खे इनाम मिलिया आहिनि उन्हनि खे बि वाधायूं। ऐं बुनियादी तौर ते क्रिकेट या जेके बि रांदि रूंद जूं
जेके ही सरगर्मियूं आहिनि उहे इंतिहाई अहम ऐं काराइतियूं आहिनि जेके न सिर्फ़ु जिस्मानी ऐं ज़हनी तौर ते माण्हू खे फिट रखनि थियूं ऐं समाज में केतिरनि ई बुराइनि खां बचाइनि थियूं। हिन वक़्तु असांजे मुआशिरे जे अंदरि, असांजे समाज जे अंदरि, असांजी ॿाहिराड़ियुनि जे अंदरि नशे जहिड़ी ख़तरनाक लानत जेका आहे उहा घर करे वई आहे ऐं उनखां अलावा मुख़्तलिफ़ ॿियूं अहिड़ियूं बिदतूं जेके आहिनि उहे असांजे समाज जो माना समाज जे मुख़्तलिफ़ माण्हुनि में घर करे वियूं आहिनि। उन सूरत हाल में जेकॾहिं के सुजाग दोस्त नौजवान जेके आहिनि उहे टूर्नामेंट कमेटियूं ॻोठ लेवल ते ठाहे ऐं टूर्नामेंट कराइनि था त मां सम्झां थो तमामु बहितरु इहो क़दम आहे ऐं अहिड़ा क़दम सिंध जे हर ॻोठ में थियणु घुरिजनि। जीअं हीअं गोयल नूनारी में दोस्तनि हीअ टूर्नामेंट कमेटी ठाही आहे जेका माना मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेका हीअ टूर्नामेंट कराइनि था जंहिंमें मुक़ाबिलो थिए थो ऐं समूरा माना जेके नौजवान आहिनि उन में हिसो वठनि था ऐं उन सरगर्मीअ में ऐं इन सां छा आहे जो माण्हू हिकिड़ो फिट रहे थो जिस्मानी तौर ते ज़हनी तौर ते ऐं जेको माण्हू ज़हनी ऐं जिस्मानी तौर ते फिट रहे थो उहो नशे खां परे भॼे थो। उन करे मां सम्झां थो त असांखे जेकॾहिं नशे खे ख़तमु करिणो आहे, नशे जी पाड़ पटणी आहे ऐं समाजी बुराइयुनि जो ख़ात्मो आणिणो आहे त सभ खां वधीक असांखे ॻोठनि में शहरनि में जेके क्रिकेट आहिनि ऐं ॿियूं जेके अहिड़ियूं रांदियूं आहिनि उन्हनि खे जेको आहे फ़रोग़ ॾियण जी ज़रूरत आहे, उनखे वधाइण जी ज़रूरत आहे ऐं उन में असां सिंध सुजागी फोरम जेको सहकार करे सघी उहो ज़रूरु कंदी ऐं असां उन नौजवाननि सां गॾु आहियूं। असांजी कोशिशि आहे त मुख़्तलिफ़ ॿाहिराड़नि में ऐं शहरनि में असां बि टूर्नामेंट पंहिंजे फोरम जे प्लेटफॉर्म था करायूं त जीअं नौजवाननि में हिकिड़ो उत्साह पैदा थिए, उन्हनि खे आदत मिले त बाबा असांजो साथ ॾींदड़ नौजवान आहिनि। असां रुॻो गवर्नमेंट त नथा भाड़ियूं छोकी असांखे ख़बर आहे त असां वटि जेके गवर्नमेंट्स ठहियल आहिनि उहे सिर्फ़ु मुफ़ाद परस्त आहिनि। उन करे असां उन्हनि ते भाड़ियूं नथा, असां पंहिंजो पाण ते भाड़ियूं था। असांखे नौजवाननि ते नाज़ आहे, फ़ख़ुरु आहे त हू इन्हनि सरगर्मियुनि में हिसो वठनि था ऐं उहे न सिर्फ़ु पंहिंजी जिस्मानी जेका आहे क़ाबिलियत लियाक़त उन में पंहिंजी फिटनेस खे बहितर रखनि था पर उन सां हिकिड़ो माहौल में बहितरी आणण जे लाइ हिकिड़ो बुनियादु फ़राहम कनि था। उन करे मां सम्झां थो त अहिड़ियूं सरगर्मियूं थियणु घुरिजनि जंहिंसां टूर्नामेंट जे नाले में ॾाढो ख़ुशाइनी ॻाल्हि आहे जो हिन इलाइक़े में जेके नौजवान आहिनि उन्हनि जो हिकिड़ो दोस्ताणो माहौल ठहे थो ऐं सिहत माना एक्टिविटी आहे जंहिंमें नौजवान अचनि था, खेॾनि था, इहे नशे खां परे वेंदा, ॿियूं जेके समाजी बुरायूं आहिनि उन्हनि खां बि पासे ते थींदा ऐं उन्हनि में जेको दोस्ताणो माहौल ठहे थो छो त हीअ जेके बि हिते नौजवान हुआ सभु जेके हेठें तबिके सां तालुक़ु रखंदड़ आहिनि। उन जे करे हिननि खे पाण में कम्यूनिकेटेड थियण जी तमामु घणी ज़रूरत आहे ऐं असां चाहियूं था त हीअ इन शइ खे वधीक जेको वसी तइदाद में फैलाइनि जेके बि नंढा ॻोठ आहिनि उन्हनि ताईं खणी वञनि हिन प्रोग्राम खे जेका टूर्नामेंट थियनि हुते रांदि थिए, मुख़्तलिफ़ ॿियूं बि रांदियूं थियनि। असां उन में हर सहकार करण लाइ तयारु आहियूं। जेका असांजी ऑर्गेनाइज़ेशन आहे सिंध सुजागी फोरम उन तरफ़ां असां पंहिंजी जेके बि जेका वसियत आहे उन मुताबिक़ असां उन सां साथ ॾींदासीं ऐं असां ख़ुशि आहियूं इन ॻाल्हि में त असांखे तमामु इन में ख़ुशी थींदी आहे त नौजवान जेको आहे उहो असांजे इलाइक़े जो उहो हिकु ॿिए में कम्यूनिकेटेड थी करे हू अहिड़ा प्रोग्राम रखे पियो ऐं उन में हिकिड़ो त वॾो तइदादु नौजवाननि जो अचे पियो ऐं शरीक थिए पियो। इहो जेको हिन में भॼ दौड़ थिए थी उन में माण्हू सिहतमंद रहे थो, इहा सिहतमंद एक्टिविटी आहे, सिहतमंद हिकिड़ो प्रोग्राम आहे। उन में नौजवान जेके आहिनि जेका असां वटि समाज में नशो आहे या काफ़ी सारियूं अहिड़ियूं बुरायूं आहिनि जेके घर कंदियूं पियूं वञनि। असांखे उमेदु आहे त इन प्रोग्राम जेके मैच जे थ्रू उन्हनि जे हिक ॿिए सां मिलण जे थ्रू उन्हनि खां हू परे थींदा ऐं हू सिहतमंद माहौल ठहण ॾे वेंदा। उन जे करे इहे हिन पंहिंजे चैनल जे थ्रू दोस्तनि खे पैगाम ॾियूं था त हिन खे वधाइनि। पूरी सिंध में जेके बि अहिड़ा दोस्त आहिनि जेके चाह रखनि था गेमनि सां, पंहिंजे नौजवाननि सां, पंहिंजे हिन बुराइनि खां परे थियण खां, उहे पंहिंजनि प्रोग्रामनि खे वधाइनि ऐं नौजवाननि खे गॾु कनि। उहे स्कूलनि में वञनि, उहे कॉलेजनि में वञनि, उहे ॻोठनि में वञनि, उहे शहरनि घटनि गलियुनि जेके बि हुननि जा वास्तेदार आहिनि नौजवान उन्हनि खे इनवाइट कनि, दावत ॾियनि त हू हिननि खे जॉइन कनि ऐं ॾिसणु अचनि, हू बि खेॾनि ऐं हुननि खे बि मौक़ो ॾियनि त जीअं इहा शइ वसी थिए ऐं नौजवान जेके आहिनि उहे अॻिते अचनि। उन सां गॾोगॾु हिकिड़ो जेके हीअ रांदि खेॾनि था ऐं इहो सम्झां थो त उहे जेके आहिनि एजुकेशन तइलीम सां बि चाह रखनि था। उन सां इहो बि पासो असांजो कवर थींदो त इहो इन तरफ़ हू नौजवान वधंदा त इहो जेको माहौल ठहंदो उहो असांजी जेका सिंध लाइ, असांजे इलाइक़े लाइ, असांजे ॻोठनि लाइ उहो तमामु बहितरीनु हूंदो। महिरबानी।